आप देख रहे हैं मक्की सिंधी इस्लामिक चैनल, इस्लाम की आवाज़। सरदार पंधे आई, सरदार पंधे आई, उठते सवार नौकर आहे महारहत में, काहे प्यो उठ के रहबर सरदार पंधे आई। बैतुल मुक़द्दस जे पादर ईसाइन चयो त विढ़ण जे मूड में असां न अमीरुल मोमिनीन खे घुरायो, असां उन जो थोरो मुतालो कयूं, साईं खे ॾिसूं, कुझु सुवाल कयूं, आसानीअ सां चाबियूं हवाले कंदासीं। सैयदना फारूक आज़म किसो वॾो, उठ ते नौकर खयो गुलाम, रिवायत में घोड़ो भी अचे थो, पाण हलिया पर वारो हेतिरो टाइम गुलाम उठ ते वेहंदो, महार फारूक आज़म जे हथ में हूंदी, हेतिरो वक़्तु फारूक आज़म अमीरुल मोमिनीन वेहंदो, महार उन नौकर गुलाम जे हथ में। आख़िरी छड़ो जॾहिं आयो तॾहिं महार जो वारो फारूक आज़म जो आयो, तॾहिं गुलाम अर्ज़ कयो त सुणा हींअर सभु तव्हांजे ॾिसण जे लाइ आहे, तव्हां महिरबानी करे मां तव्हांखे पंहिंजो वारो ॾियां थो। फारूक आज़म फरमायो त इंसान में ॿई जहिड़ा, जहिड़ो थक तोखे तहिड़ो मूंखे, पंहिंजे उन उसूल खे। उईअं थियो आख़िरी छेड़े में, हुननि ॾिठो त इहो उठ वारो आहे अमीरुल मोमिनीन, सभई उन ॾे तकनि पिया पर अञा निहारनि पिया त सिपा सालार जेको उतां जो हुयो अमीरुल मोमिनीन जे तरफ़ां, उहो भॼी करे फारूक आज़म जे हथड़नि खे चिंबियो, चुमी ॾिनई, तॾहिं हुननि सम्झो त अमीरुल मोमिनीन इहो आहे जेको महार वारो आहे। ॾिठूं त चतियूं लॻला हाराइण खे। बहरहाल किसो वॾो, मां इशारतनि तव्हांखे ॿुधायमि, तव्हां थोरो तवजो। सरदार पंधे आई, सरदार पंधे आई, उठते सवार नौकर आहे महारहत में, काहे प्यो उठ के रहबर सरदार पंधे आई। बहरान उन जो फाटल 14 चतियूं लॻल हूं, कुर्तो जिस्म ते पातल 14 चतियूं लॻल हूं। हज़रत उमर हुई आहे अहिड़ो अज़ीम लीडर, सरदार पंधे आई। नारे तकबीर, अमीरुल मोमिनीन सैयदना फारूक आज़म, जोर से जवाब दो। नारे तकबीर, सैयदना फारूक आज़म, सैयदना फारूक आज़म, नारे तकबीर। आराम में रैयत पहरो पाण ॾींदो, आराम में रैयत पहरो पाण ॾींदो, कोई बेगड मुहाफ़िज़ हरगिज़ होकी न खणंदो। इंसाफ़ अदल वारो, इंसाफ़ अदल वारो हज़रत उमर वादिल बर सरदार पंधे आई। उठते सवार नौकर आहे महारहत में, काहे प्यो उठ के रहबर सरदार पंधे आई। मक़बूल मशवरा था जंहिं जवान जा खुदा वटे, मक़बूल मशवरा था जंहिं जवान जा खुदा वटे, तजवीज़ राय उन जी मक़बूल मुस्तफ़ा वटे, उन जे ज़ुबान दिल ते, उन जे ज़ुबान दिल ते रखियो हक़ परवर सरदार पंधे आई।
पंहिंजनि हथनि सां गारो पंहिंजनि हथनि सां गारो खुद पाण पियो बनाए गारो बिनबवी मस्जिद खे पाण पियो लॻाए आयो नज़र मिलनि खे आयो नज़र मिलनि खे हिकिड़े मज़ूर वांगुर सरदार पंध आई नारे तकबीर अमीरुल मोमिनीन सैयदना उमर फारूक कातिलुल कुफ्फार सैयदना उमर फारूक मुरादे पैगंबर हजरत सैयदना उमर फारूक नारे तकबीर दरिया जे किनारे उन जानवर जे मरंदो दरिया जे किनारे उन जानवर जे मरंदो उन जो हिसाब तोखे ॾियणो ज़रूर पवंदो पंहिंजे नफ्स सां मुखातिब पंहिंजे नफ्स सां मुखातिब आदिल जो नेक अख्तर सरदार पंध आए अरबीअ जे फ़ैसिले खे माण्हूअ न हिकु मञो हो तंहिंजो ग़ुलाम कादिर फारूक सिर खयो हो मशहूर कारनामा उन जा जहान अंदर सरदार पंध आई उठदे सुवार नौकर आहे महार हथ में काहे पियो उठ के रहबर सरदार पंध आई